अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ने दास्ताने मोहब्बत, मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मीन आसण। मुसनिफ़ GM सैयद। छपाईंदड़ फिक्शन हाउस लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 22। नंबर 9। अमुन ऐं बदअमनीअ जो मसइलो। जुमिले मज़हबनि पंहिंजो मक़सदु अमुन जो क़याम ज़ाहिर कयो आहे। इस्लाम जो त नालो ई सलामती ऐं अमुन जो दीन रखियो वियो आहे। जेतोणीकि दुनिया जे बुज़ुर्गनि ऐं हकीमनि संदन मुसलसल प्रचार ज़रिए अमुन क़ाइमु करण लाइ कोशिशूं पे कयूं आहिनि, पर अञा ताईं इंसान ज़ात खे अमुन ऐं सुख जो ॾींहुं नसीबु न थियो आहे। कसरत तादाद माण्हुनि जी गुरबत, बेरोज़गारी, ईदुनि जा इख़्तिलाफ़, तबई रुझान, मुस्तक़िल मफ़ाद जा कारनामा उन जे राह में रुकावट बणिया बीठा आहिनि। हिन वक़्तु दुनिया में हर तरफ़ बदअमनी फैलियल आहे। अल्जेरिया मां बदअमनी घटि थी त अरब ऐं इसराइल जे विच में पैदा थी। इंडो चाइना ऐं कोरिया मां बदअमनीअ जा जरासीम ख़तमु न थिया आहिनि। बरे सगीर हिंद में पाकिस्तान ऐं भारत जे विच में अञा ताईं पूरो अमन क़ाइमु न थी सघियो आहे। असां जॾहिं पाकिस्तान जे क़याम लाइ कोशिशि थिए कई त उमेद हुईसूं त हिकु मज़हब जे मञण वारनि जे जुदा मुल्क मिलण बैदि उहो दारुल सलाम थी पवंदो, पर गुज़िरियल 26 सालनि जे तजुर्बे असांजी उन ख़ुशफ़हमीअ खे पाश पाश करे छॾियो आहे। मूं ॾिठो आहे त इतिहाद ऐं अमन लाइ जिन मुख्य उसूलनि जी ज़रूरत थिए थी, से हिते अदम मौजूदु आहिनि। जहिड़ो रवादारी, अदम तशदुद, बक़ाए बाहिमी ऐं बाहिमी ताउन। उन जा मुख्य कारण मूंखे मुहाजर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद जो नओं ईजाद नज़रिया, जहिड़ो कि इस्लाम जी फ़स्ताई तशरीह, मुस्लिम क़ौम जो नज़रियो ऐं निज़ाम इस्लामी सम्झण में अचनि था। जेतिरे क़दुरु आउं फ़िक्र करे नतीजे ते पहुतो आहियां त बरे सगीर हिंद में अमन क़ाइमु ई न थींदो जेसीं पाकिस्तान खे ख़तमु करे उन में शामिलु थींदड़ पंजाब, बलूचिस्तान, पख्तूनिस्तान ऐं सिंध खे आज़ादु रियासतूं न बनायो वियो आहे। ऐं सम्झां थो त पाकिस्तान जे ख़ात्मे सां सही इस्लामी उसूल जी इब्तिदा थींदी। पाकिस्तान जो ख़ात्मो मशरिक़ ऐं मग़रिब जे तहज़ीबुनि जे इम्तिज़ाज ऐं इतिहाद जो पेशख़ैमो थींदो। पाकिस्तान जो ख़ात्मो बरे सगीर हिंद ऐं मग़रिबी एशिया में अमन लाइ माहौल साज़गार कंदो। पाकिस्तान जो ख़ात्मो तअस्सुब जो मर्ज़ कढी रवादारीअ लाइ हालतूं हमवार कंदो। पाकिस्तान जो ख़ात्मो सिंध, बलूचिस्तान ऐं पख्तूनिस्तान जी तरक़ीअ लाइ कारआमद थींदो। पाकिस्तान जे ख़ात्मे सां मज़हब जे नाले में तअस्सुब, तशद्दुद, इस्तिहसाल जूं खड़ियूं कयल धोखे जूं दीवारियूं टुटी पवंदियूं। पाकिस्तान जे ख़ात्मे सां बद इख़लाक़ीअ जा क़िला किरी पवंदा। पाकिस्तान जे ख़ात्मे सां मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद साम्राज जी पाड़ पटे छॾींदो। पाकिस्तान जो ख़ात्मो बेईमानी, ख़ौफ़, ज़ुल्म जा लाह पटे ईमान ताज़ो कंदो। हक़ीक़ी ॻाल्हियुनि जे सम्झ अचण बैदि आउं उन राय जो थियो आहियां, जहिड़ीअ तरह अल्लाह ऐं मुहबत जी इंतिहा ॻोल्हणु नामुमकिन आहे, अहिड़ीअ तरह हक़ीक़त जी इंतिहा थी नथी सघे। हक़ीक़त जो जोहर आहे हर मुनफ़रिद मुतज़ाद शइ जो। हक़ीक़त लामहदूद आहे। असांजो उन बाबति इल्मु अॻियनि ऐं असांजे मालूमात जे बुनियाद ते ॿधलु आहे, लेकिन मुस्तक़बिल में इंसान ज़ात अॻियां कहिड़ियूं हक़ीक़तूं खुलनि थियूं, उन्हनि जी कथ करणु मुश्किल आहे। नंबर 3, अमली शोबे जो ज़िक्र। अमल तहरुक मां पैदा थिए थो। तहरुक ज़िंदगी आहे, पर अमल जे सही नमूने जो न कबो त उन मां फ़ाइदे एवज़ नुक़सानु पहुचंदो। जहिड़ी तरह हक़ीक़त ते पहुचण खां अॻु मिजाज़ी मरहलनि जा तजुर्बा करणु ज़रूरी आहे, अहिड़ीअ तरह बैन अल-अक़वामी दायरे में अमली क़दम वधाइण खां अॻु शुरूआती मख़सूस एराज़ीअ खां करणु घुरिजे। असां सिंधियुनि खे दुनिया जी मालूमात जी वाक़फ़ियत हासिलु करण खां अॻु सिंध जे मिजाज़ी ऐं हक़ीक़ी माहियत मां वाक़फ़ियत हासिलु करणु ज़रूरी आहे। सिंध जे गुज़िरियल 5000 वरियनि जी तारीख़ ते ग़ौर करण बैदि आउं हिन नतीजे ते पहुतो आहियां त उन ई वस्ती सिंधी क़ौम परस्त खे हेठियुनि ॻाल्हियुनि जी सुञाणप ज़रूरी आहे। आउं हिन नतीजे ते पहुतो आहियां त उन ई वास्ते सिंधी क़ौम परस्त खे हेठियुनि ॻाल्हियुनि जी सुञाणप ज़रूरी आहे। नंबर 1, सिंधु देश जो मतिलबु छा आहे? नंबर 2, सिंधु देश जी आज़ादीअ मां कहिड़ी मुराद आहे? नंबर 3, सिंधु देश जी मिशन कहिड़ी आहे? नंबर 4,
सिंधु देश खे बैनुल अक़वामी सतह ते कहिड़ो किरदारु अदा करिणो आहे। नंबर 5 सिंधु देश जो क़याम क़ुराए अर्ज़ में कहिड़ो आहे। नंबर 1 सिंधु देश जो मतिलबु छा आहे। बरे सगीर हिंद में सिंधु दरिया जे हेठीं तरफ़ समुंड जे किनारे खां वठी पंजाब जे ओभर ताईं जेको जाग्राफियाई मुल्क आहे उनखे सिंधु देश करे सॾियो वञे थो। उन जे 5000 वरियनि जी क़दीम तहज़ीब ऐं शानदार माज़ीअ जो पतो संदसि आसार क़दीमा मां पवे थो। संदसि लिखियल तारीख़ जा निशान 2000 वरियनि खां मिली सघनि था। हीउ मुल्की तारीख़ जो घणो हिसो आज़ादु रहियो आहे। बनिस्बत ॿियनि मुल्कनि जे उन में ज़्यादा अरसो अमुन रहियो आहे। हिन मुल्क खे धारियनि जे हमलनि, पंहिंजनि जे गदारियुनि, आफ़त समावियुनि ऐं दरिया जी फेर घेर घणो नुक़सानु पहुचायो आहे, पर बावजूदि उन जे हू पंहिंजी इनफ़रादी हैसियत ऐं आज़ादी बरक़रार रखण में कामयाबु पियो रहियो आहे। लिखियल तारीख़ जे दौर में पहिरीं ईरानी साम्राज्य मथसि हमिलो करे थोरे वक़्त लाइ कब्ज़ो रखियो, पर जल्द ई उन पंहिंजी विञायल आज़ादी वरी हासिलु कई। सिकंदर आज़म जे हथ हेठि यूनानियुनि जो हमिलो मथसि थियो ऐं थोरे वक़्त लाइ मथसि टोलियुनि जो राज रहियो, पर सिघो ई हिन आज़ादी हासिलु करे मकानी क़ौमुनि ऐं हाकिमनि जो राज क़ाइमु करायो। हिते जे रहाकुनि जे इल्म, ईमानदारी, ख़ुशहाली ऐं रवादारीअ जी एॾी साख हुई जो रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवणो पियो त हिन तरफ़ खां खेसि थधी हवा थी लॻे ऐं बेशितर जे दरियाउनि मां सिंधु दरिया बि हिकु हो। उन ते टियों दफ़ो हमिलो अहल बैत रसूल जे दुश्मननि बनी उमैया घराणे जे ज़ालिम सप सालार हिजाज बिन यूसुफ जे नाठी ऐं सोट कासिम जे पुट तरफ़ां थियो, जंहिं सिंध जा 20 करोड़ रुपया फुरिया, 30,000 ज़ालूं ऐं मर्द ग़ुलाम करे अरब मुल्कनि में वञी ॿकिरियुनि वांगुरु विकिरो कराया। सिंध जे बचाव लाइ राजा ॾार मुड़ुस थी मुक़ाबिलो कयो ऐं शहादत पाती। ही न हाराया जेकॾहिं मकानी माण्हुनि मां गदार ऐं बेग़ैरत पैदा थी ॿाहिरीं हमले आवर जो साथ न ॾियनि हा। तारीख़ में लिखियलु आहे त जॾहिं कासिम जो पुटु सिंध ते लश्कर वठी हमलावर थियो त सिंध जा केतिरा वॾेरा दोल शरनायूं वॼाए धियुनि जा संग ॾेई कासिम जे पुट खे राज़ी करण में मशगूल हुआ। कुझु वक़्तु अरब साम्राज्य जो सिंध ते तसलुत रहियो, पोइ वरी पाण संभाले विया। अरबी ज़ुबान ऐं कल्चर सवाइ थोरे असर छॾण जे जो सिंधी ज़ुबान ऐं कल्चर में समाइजी वियो, पोइ हिते को निशान न छॾियो। पाण सिंध जे आलिमनि अरब में वञी पंहिंजे इल्म जो सिको ॼमायो। सिंध में संदसि आब हवा जी आदत मुताबिक़ इंतिहा पसंदी रही आहे। हिकिड़ा मर्द मुजाहिद बाग़ैरत सामन ख़ातिर सिर ॾियण वारा, वतन लाइ क़ुर्बानी ॾींदड़ राजा ॾाहर जहिड़ा अज़ीम मर्तबत इंसान पैदा थिया, त ॿिया वरी सिंध जे कनि वॾेरनि जहिड़ा हुआ जन धारियनि खे धियूं बि ॾिनियूं, उन्हनि सां मिली मुल्क खे ग़ुलाम बनारायो, पंहिंजो मज़हब बदिलाए मुखालफ़त जो दीन अख़्तियार कयो ऐं एतिरा बेग़ैरत हुआ जो अञा ताईं उन्हनि ॿाहिरिनि हमला आवरनि जूं यादूं क़ाइमु रखियूं अचनि। उनखां पोइ सिंध ते दहलीअ जे ख़िलजी हाकिमनि तरफ़ां हमिलो थियो। उन्हीअ में 2 मकानी माण्हू चनेसर सूमरे ज़ाती दुश्मनीअ करे धारियनि खे आणे मुल्क तबाह करायो, लेकिन सिंध जे सपूतनि दोदे सूमरे जी सरकर्दीअ हेठि तबाह थी वञणु क़बूलियो, पर ख़ुशीअ सां आण न मञी। नतीजो उहो निकितो त ख़िलजी लश्कर मुल्क ताराज करे मोटी वियो ऐं सूमरनि जी जाइ ते वरी समन पंहिंजो राज क़ाइमु कयो, जो 300 खनि वरिया हलियो। जाम फ़ैरोज़ जी बेहिमती ऐं धारियनि नौकरनि जे साज़बाज़ करे वरी सिंध धारियनि जे कब्ज़े में आई, पर दुल दरिया ख़ान जेसी ताईं जीअरो हो हुन आण न मञी ऐं सिर ॾेई सरहो थियो। उनखां पोइ दिल्लीअ जे मुग़ल साम्राज्य सिंध ते हमिलो करे उनखे पंहिंजे तसलुत हेठि आंदो। कुझु वक़्त खां पोइ सिंध वरी उन्हनि जे तसलुत खां आज़ादी हासिलु कई। पोइ अंग्रेज़नि बि मकानी माण्हुनि जी गदारीअ करे अची मुल्क ते तसलुत जमायो। सेठ नाउमल ऐं मीर सोबदार जा नाला उन्हनि मां आहिनि जन धारियनि जी मदद कई। हाणोको दौर बि न अचे हा जेकॾहिं असां मामूली ॻाल्हियुनि तां मुस्लिम लीग जहिड़ी रुजत पसंद अंग्रेज़नि जी दलाली ऐं महाजर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद जी नुमाइंदा जमायत खे दावत ॾेई सिंध सां वाक़ुफ़ न करायूं हा। मुस्लिम लीग जे मुस्लमाननि जी जुदागाना क़ौम, ख़ुदि साख्ता इस्लामी तशरीह, पाकिस्तान जो धोखो एतिरो वक़्तु क़ाइमु न रहे हा जेकॾहिं हिकु सिंधी मिस्टर जिना सिंध मां उहिदे ख़ातिर गदारी न करे हा ऐं असां ज़ातियात ख़ातिर मुस्लिम लीग खे सिंध में न घुरायूं हा। मूं उन ई ॾोह में 13 साल जनम टीप काटी आहे। उनखां पोइ सिंधु माउ जे माफ़ीअ जो लाइक़ु थी सघियो आहियां।
हिन वक़्त में हिकु सिंधी मिस्टर भुट्टो ऐं उन जा हवारी उहिदनि ख़ातिर महाजर पंजाबी साम्राज्य जा शोबवाए बणिजी सिंध खे धारियनि जी ग़ुलामीअ में रखण लाइ हर का गदारी करे रहिया आहिनि। पर मूं उमेद न लाथी आहे। सिंध जा केतिरा नौनिहाल इस्माइल वसाण वांगुरु हक़ जो आवाज़ बुलंद करण लाइ तयारु आहिनि। नंबर 2, सिंधु देश जे आज़ादीअ मां मुराद कहिड़ी आहे? सिंधु देश दुनिया जे क़दीम तरीन मुल्कनि मां हिकु आहे जो तहज़ीब जो गहवारा, रवादारीअ जो हामिल, मुख़्तलिफ़ मज़हबी फ़िलासाफ़ियुनि जो मर्कज़, इतिहाद ऐं अमन इंसानियत जो पैगाम्बर आहे। उहो मुल्क वरियनि खां जुदा ऐं आज़ादु रहियो आहे, जंहिंखे पंहिंजी जुदा ज़ुबान, कल्चर ऐं मज़हबी मयार ऐं तवारीख़ी रिवायत रहियूं आहिनि। हिन खे इंसान ज़ात जे इतिहाद, अमन ऐं तरक़ीअ लाइ ख़ासि मिशन पूरी करणी आहे। उन जे आज़ादीअ जा 2 मक़सद आहिनि। नंबर 1, पंहिंजे शानदार माज़ीअ जे आधार ते ज़ुबान, कल्चर, मज़हबी अक़ाइद जे ज़िंदा करण लाइ ज़हनी, समाजी, इक़्तिसादी ऐं सियासी आज़ादी हासिलु करणी अथसि। नंबर 2, आज़ादु थियण बाद इतिहाद इंसानी ऐं अमन आलम, मग़रिब ऐं मशरिक़ जे इम्तिज़ाज लाइ मशीनरी थी कमु करणो अथसि। हिन वक़्तु सिंधु देश ते महाजर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद साम्राज्य जो तसलुत आहे, जे भुट्टे खे शोबवाए बनाए सिंधी मफ़ाद जे ख़िलाफ़ु कतब आणे रहिया आहिनि। उन मां खेसि आज़ादु कराइणो आहे, पर उहा उन वक़्त ताईं आज़ादु थी न सघंदी जेसीं ताईं क़ौम परस्तनि हेठियुनि ख़ामियुनि खां सिंधियुनि खे वाक़ुफ़ु न कयो आहे। नंबर 1, सिंध जे ग़ुलामीअ जो बाहिस पाकिस्तान जो नज़रियो आहे। उन जे धोखे खां सिंधियुनि खे ॿाहिरि कढी सिंधी क़ौम परस्तीअ जे रंग में रंगणो आहे। नंबर 2, मुस्लमाननि जी जुदा क़ौम थींदी न आहे। उहो दलबो महाजर पंजाबी साम्राज्य तरफ़ां सिंधियुनि खे संदन जुदा क़ौमी हैसियत खे विसारण लाइ ईजाद कयल आहे। नंबर 3, महाजर पंजाबी तशरीह वारो इस्लाम कुफ़र खां बदतर आहे। उन जे नुक़सान खां माण्हुनि खे आगाह करणो आहे। नंबर 4, सिंध जे ग़ुलामीअ ऐं कमज़ोरीअ जो बाहिस उन जो गद्दार वॾेरो पीर ऐं मुला आहे। उन्हनि जी पाड़ पटण सिंध जे आज़ादीअ जी राह हमवार कंदो। उन वास्ते ज़हनी आज़ादी आणण लाइ मज़कूरा बाला उसूलनि जे आधार ते तालीम याफ़्ता ऐं सालिम दिमाग़ सिंधियुनि में सख़्तु प्रचार करणो आहे। उन खां पोइ महाजर पंजाबी साम्राज्यनि खे मुल्क निकाली ॾियणी आहे। नंबर 3, सिंधु देश जी मिशन कहिड़ी आहे? सिंध सिर्फ़ु हिकु जाग्राफ़ियाई ख़िता ज़मीन न आहे। जहिड़ा ख़िता दुनिया में अक़वाम मुतहदा जा 135 मेंबर बणिजी चुका आहिनि, पर कुदरत हिन खे क़ुराए अर्ज़ में ख़ासि हैसियत बख़्शी आहे या यकता ऐं आला क़िस्म जो आहे। उनखे 5000 साला शानदार माज़ीअ जो विरसो आहे। उहा मुख़्तलिफ़ मज़हबनि, अक़ाइद ऐं फ़लसफ़नि जो बाहिमी बका जे आधार ते मर्कज़ रही आहे। उहा कुदरत तरफ़ां ज़रई, मदनी, तिजारती ऐं हुनरी पैदावार लाइ वसी सहूलतूं मुयसरु करण लाइ नवाज़ी वई आहे। उन में बावजूदु इंतिहा पसंदीअ जे एतदाल जूं सिफ़तूं मौजूदु आहिनि। हेठियूं ख़ुसूसियतूं हिन खे कुदरत तरफ़ां तारीख़ी विरसे में मिलियूं आहिनि, जहिड़ोकि नंबर 1, मुहबत, नंबर 2, रवादारी, नंबर 3, बर्दाश्त जो मादो, नंबर 4, गैरत, नंबर 5, अमन पसंदी। उन्हनि ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे उन जी मुस्तक़बिल लाइ मुतमाए निगाह जो फ़ैसिलो करणु ॾुखियो न थींदो। हाणे अचो त दुनिया जी मौजूदा मुश्किलातुनि ते नज़र करियो। जेतिरे क़दुरु आउं सोचे सघियो आहियां उहे मसइला हेठियां आहिनि। नंबर 1, नज़रियाती इख़्तिलाफ़। नंबर 2, साम्राजी मफ़ाद। नंबर 3, इक़्तिसादी इस्तिहसाल। नंबर 4, तशद्दुद जो रुझान। नंबर 5, बक़ाए असला जो नज़रियाए मुक़ाबले कॉम्पिटिशन। दुनिया हिन वक़्तु दोहीअ जी ॼार में फाथी पई आहे, जंहिंमां उनखे कढणो आहे। उन लाइ साले माण्हुनि जी सोसाइटीअ खे पहिरीं पाण खे राहे रास्ते आणे पोइ दुनिया खे उन जी मुश्किलात मां ॿाहिरि कढण लाइ रहबरी ऐं मदद करणी आहे। अहिड़ी सोसाइटीअ जी तयारु करण लाइ ख़ासि माहौल, तारीख़ी रिवायात, माण्हुनि जी ज़हनी साख़्त वधीक कारआमद थी सघनि था। अहले सिंध मुंहिंजी नज़र में आज़ादी हासिलु करण बाद उन इहे बैनुल अक़वामी मिशन जी सरअंजामीअ लाइ कारआमद थी सघनि था। अचो त मज़कूरा बाला सवालनि ते तशरीह सां बहस करियूं। नंबर 1, नज़रियाती इख़्तिलाफ़। नज़रियाती इख़्तिलाफ़नि खे दूरि करण लाइ 2 तरीक़ा इस्तेमालु कया विया आहिनि। अलिफ़, तशद्दुद या तबलीग जे ज़रिए ॿियनि माण्हुनि खे हम ख़याल बनाइणु। बे, बक़ाए बाहिमीअ जे बुनियाद ते हिक ॿिए खे बर्दाश्त करणु। पहिरियों तरीक़ो हिन वक़्तु मुख़्तलिफ़ मज़ाहिब ऐं ॿियनि नज़रियनि तरफ़ां आज़मायो वियो आहे ऐं अञा आज़मायो वञे थो, पर तारीख़ी तजुर्बनि साबित कयो आहे त हिन
नेरंगोनी दुनिया में अहिड़े क़िस्म जी यकसानियत लाइ कोशिशि करण बि ख़िलाफ़ फितरत आहे। तंहिं करे ॿियो तरीक़ो ई आहे जंहिं मुताबिक़ बावजूदु ज़ाहिरी इख़्तिलाफ़नि जे इतिहाद आणे सघे थो। उन लाइ रवादारीअ जी सिफ़त निहायत ज़रूरी आहे। अहले सिंध खे हज़ारे वरियनि खां उहा ख़ासियत विरसे में मिलियल आहे। जिते मुख़्तलिफ़ मज़ाहिब जा पोइलॻ सुलह सांत सां रहंदा आया आहिनि, सवाइ पाकिस्तान जे क़याम बाद सिंध जी ग़ुलामीअ वारे दौर जे हिते हिंदू, मुस्लमान, सिख, बुद्ध, जैन सभु गॾु रहिया पिया हुआ। असांजे दरवेशनि संदन तालीम ज़रिए उन्हनि खे हिक ॿिए जे वेझो आणण लाइ हर तरह जी कोशिशि कई आहे। शाह इनायत, शाह लतीफ़, सचल सरमस्त, बुला शाह ऐं शाह बाहू गुरु नानक जी तालीम जो हिते जे रहाकुनि ते घणो असरु रहियो आहे। उन करे नज़रियाती इख़्तिलाफ़नि जे ॼार मां ॿाहिरि कढण लाइ अहले सिंध मुअसर क़दम खणी सघनि था। नंबर 2, साम्राजी मफ़ाद। साम्राजी ताक़तुनि ख़िलाफ़ सिंध में काफ़ी मुखालफ़त मौजूदु आहे। हिते जे रहाकुनि खे ईरानियुनि, यूनानियुनि, अरबनि, मुग़लनि ऐं अंग्रेज़नि जी साम्राजियत जो काफ़ी तजुर्बो आहे। हाणे जेको इस्लाम, मुस्लिम क़ौम ऐं पाकिस्तान जे नाले में मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद साम्राज्य जी हुक्मरानीअ जी अयामकारीअ में सिंधियुनि खे तजुर्बो हासिलु थियो आहे, तंहिं संदन पैमाना लबरेज़ करे छॾियो आहे। तंहिं करे पाण मज़लूम हुअण करे हर साम्राजी तसलुत जे ख़िलाफ़ मज़लूमनि जो साथ ॾियण लाइ तयारु थींदा। नंबर 3, इक़्तिसादी इस्तिहसाल। सिंधी अवाम घणे वक़्त खां जागीरदाराना निज़ाम हेठि घणो सठो आहे। हाणे संदन ज़मीन, वापार, कारखाननि, पैसा, खाणियुनि ऐं नौकरियुनि ते धारिया क़ाबिज़ थिया आहिनि। तंहिं करे खेनि तल्ख़ तजुर्बो ॾिनो आहे। हिन वक़्तु एशिया, अफ्रीका ऐं ॾखिण अमेरिका जा केतिरा मुल्क उन बैरूनी इक़्तिसादी इस्तिहसाली खां आज़ादु थियण लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि, जंहिं सूरत में सिंधी पाण लुटिजी रहिया आहिनि। उन करे फितरी तौरु हिननि जी हमदर्दी मज़कूरा बाला इस्तिहसाल थींदड़ क़ौमुनि सां थींदी। नंबर 4, तशद्दुद जो रुझान। माण्हुनि में तशद्दुद जो रुझान केतिरनि सबबनि करे पैदा थिए थो। गुज़र जी तंगी, सहराई ऐं जाबिलू सख़्तु ज़िंदगी, ग़लति तालीम, माज़ीअ जा रिवायात, ज़िंदगीअ जे बचाव लाइ जिदोजहद उन जा ख़ासि कारण थियनि था। अलाह जी महिरबानीअ सां कुदरत असांखे मज़कूरा बाला कारणनि खां घणी हद ताईं मामून रखियो आहे। असां वटि ज़मीन ऐं पैदावार जा ज़रिया घणा रहिया आहिनि। दरियाए सिंधु मुल्क जे विच में लंघण करे ॿेलनि ऐं मैदाननि जी फरावानीअ करे असांजे जाबिलू ऐं सहराई ज़िंदगी घटि रही आहे। गुज़िरियल 2000 सालनि खां असांखे रवादारी ऐं अदम तशद्दुद विरसे में मिलियल आहे। माज़ीअ जी रिवायात असांजा बक़ाए बाहमी ऐं रवादारीअ जा हामिल रहिया आहिनि। सिंधु देश 3 तरफ़नि खां समुंड, सहरा, जबलनि खां घेरियल हुअण करे ॿाहिरिनि हमलनि खां घणी हद ताईं बचियल रहियो आहे, जंहिं करे सुख सलामतीअ में रहियो आहे ऐं ज़िंदगीअ जे तगोदो में असां वटि जिदोजहद घटि रही आहे। उन करे असां वटि तशद्दुद पैदा थियण जा कारण घटि रहिया आहिनि। उन करे फ़ाइदा बि पहुता आहिनि ऐं नुक़सान बि पहुता आहिनि। असां ते हमलावरनि उन ई करे ज़्यादा आमादगी ॾेखारी आहे। 5, बक़ाए असुल। जंहिंखे हिफ़्ज़ तक़ादुम या मिस्टर गुल एग्ज़िटेंस बि सॾिबो आहे, उहो हिते मज़कूरा बाला असबाब करे घटि रहियो आहे। गुज़रे मुआज़ जा ज़राए कुशादा हुअण करे असांखे बाहिमी गुज़रान लाइ पाण में विढ़ण जी ज़रूरत घटि रही आहे। असां जन माण्हुनि जा पाण में उसूलनि ख़ातिर झेड़ा थियनि था, बनिस्बत गुज़रानी मसइलनि जे ज़ालुनि जी गैरत तां झेड़ा, सामुन जी लॼ बचाइण लाइ जंगियूं, इज़त बचाइण लाइ झगड़ा उन जा मिसाल आहिनि। नंबर 4, सिंधु देश जी बैनुल अक़वामी सतह ते किरदारु। मुख़्तसिर तौरु आउं मथे ज़िक्र करे आयो आहियां त सिंधियुनि जी मिशन कहिड़ी आहे। उन खे मद्देनज़र रखी सिंध जे आज़ादीअ बाद हिते जे रहाकुनि खे हेठियनि मक़सदनि जे हुसूल लाइ कमु करणो पवंदो। नंबर 1, जमहूरियत उन खे सही माना में पाण वटि राइज करणु ऐं उन जो प्रचार करणु। नंबर 2, अवाम जी मयार ज़िंदगी बुलंद करण लाइ सोशलिज़म खे राइज करणु। नंबर 3, सेक्युलरिज़म मज़हब खे सियासत खां अलहदा रखणु। नंबर 4, क़ौम परस्तीअ जे बुनियाद ते माण्हुनि में यकजहती पैदा करणु।
नंबर 5 बक़ाए बाहिमीअ जे बुनियाद ते जुदा नज़रियनि मज़हबनि ऐं मुल्कनि जे विच में राब्तो पैदा करणु। नंबर 6 जंगी मुआहिदनि खां घणो करे ग़ैर जानिबदार रहणु। नंबर 7 तशदुद खां परहेज़ करणु। नंबर 8 इख़लाक़ी मयार बुलंद करणु। 5 सिंधु देश जो मक़ाम क़ुराए अर्ज़ ते सिंधु देश जो मक़ाम क़ुराए अर्ज़ ते सिंध दुनिया जो हिसो आहे। सिंधी इंसान ज़ात जी शाख आहे। उन करे सिंधियुनि खे हर हिकु उन नुक़्ताए निगाह खां करणो पवंदो जो इतिहाद इंसानी अमन आलम ऐं तरक़ीअ दुनिया में मदद ॾेई सघे। सिंध जे कल्चर, सिंध जी तालीम, सिंध जी मुआशियात, सिंध जे क़ौम खे अहिड़ी तरह तयारु करिणो आहे जो उहे आख़िरी तौरु इंसान ज़ात जे मजमूई मफ़ाद लाइ कारआमद थी सघनि। नंबर 4 इश्क हक़ीक़ी। हरचे गोवे में इश्क रा शरहे चूने ब इश्क आयम खुजले बाशम अज़ान। रूमी। माना इश्क जो तफ़सील ऐं बयानु केतिरो बि करियां, जॾहिं इश्क में अचां थो त बयानु करण में शर्म अचे थो। हिन खां अॻु ॿुधाए आयो आहियां त इंसान जी तकमील लाइ मज़हब, इल्मु ऐं अमल वांगुरु इश्क बि हिकु ज़रियो आहे, पर इश्क जो दर्जो निहायत आला आहे। मिजाज़ी इश्क जो अहवालु अॻे ई ॾेई आयो आहियां त शख़्सनि जी मुहबत में मुख़्तलिफ़ नफ़्सियाती ऐं रूहानी तजुर्बा करे पोइ क़ौमी नज़रिए जो इश्क अख़्तियार कयो हुउमि। उन जो महराज गुज़िरियल फ़सल जे आख़िरी ख़्वाब में मुज़मर आहे। शाइर जे चवण मुताबिक़ तेरे देखने की आंखें यहाँ कहाँ हैं, ए जलवाए हक़ीक़ी रंगे मिजाज हो जा। सो उन वांगुरु अवल में हक़ीक़त मिजाज जी सूरत में नज़र आयमि, पर आहिस्ते थी पतो पवणु लॻो त मिजाज हक़ीक़त जो ॿियो पहलू हो। बुनियादी तरह ॿई हिकु हुआ। पढ़ाॾो सोई सॾु वर वराईअ जो जेलहीं हुआ अॻी गॾु पर ॿुधण में बथिया। उन्हनि ते वधीक रोशनी विझण खां अॻु बहितर आहे त दरवेशनि जे ज़िक्र कयल आलिमनि बाबति कुझु लिखां। संदन चवणु आहे त मौजूदात हेठियुनि 4 आलमनि में विरहायल आहे। नंबर 1 नासूत जो आलम, फिज़िकल वर्ल्ड। नंबर 2 मलकूत जो आलम, एस्ट्रल वर्ल्ड। नंबर 3 जबरूत जो आलम, मेंटल वर्ल्ड। नंबर 4 लाहूत जो आलम, स्पिरिचुअल वर्ल्ड। नंबर 1 नासूत जो आलम। उनखे जिस्मानी या मादी आलम सॾीनि था। उहो 5 अनासरनि मिट्टी, पाणी, हवा, बाहि ऐं एथर आकाश जे मवाद सां ठहियल आहे ऐं मकान ज़मान ऐं असबाब जे हदुनि में अचे थो। उन में हदुनि जा मुफ़ासिला आहिनि, वक़्त जा तफ़ावत आहिनि, जे ॾींहंनि, रातियुनि, महीननि, सालनि ऐं सदियुनि में शुमार कया वञनि था। उन जो पतो 5 हवासनि जे ज़रिए पइजी सघे थो, जन जे आधार ते हवासनि ख़म्सा बातिनी तहरुक में अचनि था, जे हुस्न, मुश्तरका, मुतसरफ़ा, ख़याल, वहम, हाफ़िज़े जे नाले सां सॾजनि था। हीअ आलम रंगो बू उन ई आलम जी झलक आहे जंहिंखे मिजाज बि सॾे सघिजे थो। नंबर 2 आलम मलकूत। उन ई आलम जी जोड़जक साॻे आलम नासूत जे बुनियाद ते ठहियल आहे। नासूत कसीफ़ आहे ऐं हीअ आलम लतीफ़ आहे। उन जूं शकिलियूं ज़ाहिरी अखियुनि सां ॾिसी नथियूं सघिजनि। उन जा मुफ़ासिला निहायत घटि आहिनि। हिकु जाइ ॿी जाइ ताईं पहुचण में जिते आलम नासूत में ॾींहं या महीना लॻी वञनि, उते हिन में उहो मुफ़ासिलो सेकड़नि में तय थी वञे थो। उन मुफ़ासिले तय करणु दीवारूं हाइल नथियूं थी सघनि। हिन जो मिसाल ख़्वाब जी क़िस्म जो आहे। चवण में अचे थो त जिन ऐं मलाइक बि उन ई आलम जा रहाकू आहिनि। माण्हुनि जो चवणु आहे त जीअं माण्हुनि जा रूह थियनि था, तीअं तरक़ी याफ़्ता जानवरनि, समुंडनि, पहाड़नि, मुल्कनि, चंड ऐं तारनि जा बि रूह थियनि था, जन खे बि मलकूती जिस्म आहिनि। नंबर 3 आलम जबरूत। हीअ आलम मलकूती दुनिया जे मैनेचर नंढियुनि तस्वीरुनि ते मुश्तमिल आहे। तफ़ावत ॿिन्हिनि में ही चया वञनि था त मलकूती आलम में कराचीअ मां हैदराबाद पहुचण लाइ सेकड़ लॻनि था, पर हिन आलम में कराची ऐं हैदराबाद जा मुंतज़िर हिक ई वक़्तु नज़र में अची सघनि था। कराची ऐं हैदराबाद जा मंज़र हिक ई वक़्तु नज़र में अची सघनि था। हिते हालत अहिड़ी आहे
जीअं मुख़्तलिफ़ मक़ामात निहायत नंढी सूरत में हवाई जहाज़ मां ॾिसी सघजनि था, लेकिन हवाई जहाज़ मां जेकॾहिं दूरबीन सां तस्वीरूं ॾिसबियूं त उहे वॾियूं ॾिसी सघबियूं। हीअ बि मर्ज़ी मुआफ़िक़ तस्वीरूं नंढियूं वॾियूं करे सघजनि थियूं। हिन आलम में सारी दुनिया एटलस वांगुरु ॾिसी सघिबी, जंहिंमें तस्वीरुनि खे सिनेमा जे नमूने ॾिसी सघिजे थो। नंबर 4, आलम लाहूत, उनखे रूहानी आलम सॾीनि था। उन में सूरतुनि ऐं शकिलुनि जे एवज़ हर शइ जो जोहर ऐं माना ॾिसण में अची सघे थो। उन में चइनी आलमनि, ज़मीननि, आसमाननि, माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल जो सभु हाल मालूम थी सघे थो। उहो दुनियावी म्यूज़ियम वांगुरु हर शइ जो मर्कज़ आहे। उनखे आलम कुल या आलम अरवाह बि सॾीनि था। उन्हनि आलमनि जूं घणियूं ॻाल्हियूं सभु ॿुधल ऐं पढ़ियल हुयूं। मूं मुख़्तलिफ़ तरहनि सां घणी कोशिशि कई त उन आलमनि जो हाल मालूम करे सघां, पर उन ॾिस में नाकामी नसीब थी। जेकॾहिं ॻूढ़ो गौर करे नज़र कबी त सिर्फ़ु आलम नासूत ऐं इंसान सां वास्तो रखंदड़ मसइला एतिरा वसी हुआ जो को माण्हू हिकु ज़िंदगीअ में उन खे ई पूरी तरह मालूम करे न थे सघियो। उन ॻाल्हि खे मद्देनज़र रखी कनि मज़हब जे तालीम मुताबिक़ जुदा जुदा चवणनि ज़रिए हज़ार बल्कि लखनि वरियनि ताईं उन दुनिया जी मालूमात ऐं तजुर्बनि जो ज़िक्र कयल आहे। जेतिरे क़दुरु आउं सम्झी सघियो आहियां त मिजाज़ वांगुरु हक़ीक़त बि जुदा जुदा तरह सां हर माण्हू ऐं क़ौम खे मालूम थी सघे थी। उहो ज़रूरी न आहे त हर कंहिंखे साॻिया हक़ीक़ी मंज़र ॾिसण में अचनि। हिकु सूफ़ी चयो आहे त वाटूं 20 थियूं, को हुजाणा कहिड़ी विया। सभु कंहिं माण्हू ऐं क़ौम जी मुतमा निगाह अलहदा थिए थी। जहिड़ीअ तरह मूमल जी मुतमा निगाह राणू हो, ससुईअ जो पुनू हो, हीर जो रांझो हो, सोणीअ जो मेयार हो ऐं मारूईअ जो मलीर ऐं मारू हुआ। जिना साहब जो मुतमा निगाह पाकिस्तानी हुकूमत जो सरबराह थियणो हो। मुहाजर पंजाबी साम्राज्यनि जो नई मुल्क पाकिस्तान में संदन साम्राज्य क़ाइमु करणो हो। भुट्टे साहब जो कहिड़े बि तरीक़नि सां ऐं केॾी बि क़ीमत ते इक़्तिदार हासिलु करणु ऐं उन में रहणो हो। अहिड़ीअ तरह मूं बि पंहिंजी ज़िंदगीअ जे मतमा निगाह अलाह शनासी ऐं सिंध जी मोहबत सां शुरूआति कई। उन ई रस्ते में कहिड़ा तजुर्बा ऐं मालूमात थियमि, उन्हनि जो ज़िक्र मथे करे आयो आहियां त कीअं न मज़हबी, इल्मी, अमली ऐं इश्की तजुर्बनि बाद नेठि वञी मिजाज़ी महराज ते पहुतुसि, जंहिंजो मुकमिल मंज़र 30 मई 1973 ईस्वीअ जे राह जो ॾिसण में आयुमि। उहो सारी ज़िंदगीअ जे तजुर्बे जो निचोड़ हो। उन मंज़र खे सिर्फ़ु हिकु मलकूती या ऑस्ट्रेलियन सॾे सघिजे थो। हिकु मलकूती या ऑस्ट्रेलियन सॾे सघिजे थो। हाणे आहिस्ते थी 13 जून खां मज़कूरा बाला ख्वाब जो ताबीर या उन जी हक़ीक़त जो इंकशाफ थियणु लॻो आहे। सो हेठि पेश करियां थो। नंबर 1, सीन। तोखे सिंधु नदीअ जे फिटल दड़नि ऐं भिड़नि मां जो 14 जो चंड उभरंदो ॾिसण में आयो, जंहिं पोइ सिंधु माउ जी सूरत अख़्तियार कई, उन जो मतिलबु छा हो? जवाब, जीम। जीअं क़दीम एतिक़ाद हो त दरियानि, पहाड़नि, मुल्कनि जा बि रूह थींदा आहिनि, उन वांगुरु मुमकिन आहे त सिंधु देश जे 5000 वरियनि जी तारीख़ पंहिंजी शानदार माज़ी ऐं रोशन मुस्तक़बिल सां जलवागर थी। मूंखे मुंहिंजे 55 सालनि जी मुसलसिल गौर फ़िक्र, इल्म, अमल, इश्क, रोज़ ऐं राड़े, गणतियुनि ऐं ॻारनि, जेल ऐं नज़रबंदियुनि जे इनाम में उन मिजाज़ी महराज जे ख्वाब मां हक़ीक़त मुंतज़िर जे लिबास में दीदार करायो हुजे। जहिड़ीअ तरह सिज जी रोशनीअ वारी जी चमकदार ज़रनि या शफ़ाफ़ पाणीअ में पंहिंजे तजलीअ जो अक्स विझे थी, अहिड़ीअ तरह सिंधु देश जे माज़ी ऐं मुस्तक़बिल जो नुमाइंदो रूह बि दीदार कराए सघे थो। जहिड़ीअ तरह वलीउल्लाह या मुर्शिद रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फैज़ मां मुस्तफ़ीद थी अफ़राद खे मुस्तफ़ीद कनि था, अहिड़ीअ तरह क़ुराए अर्ज़ जे दरबार जे दरख़्शिंदा सितारा सिंध मां बि पंहिंजो जलवा उन ई माण्हूअ खे ॾेखारियो हुजे जो सारी ज़िंदगी संदसि मुहबत में मुस्तग़रक़ रहियो आहे। मुस्तग़रक़ रहियो। नंबर 2, सवाल।
मिथोलॉजीअ में एतमाद रखंदे तूं ज़मीन ऐं उन जी जुदा मुल्कनि जी मलकूती सूरतुनि में वेसा रखण बाद कहिड़ीअ तरह सां उनखे पंहिंजी ख़ुदाशनासी ऐं मुहबत इलाहीअ सां मुशाबियत ॾेई सघीं थो? जवाबु हा, ऐं ॿिन्हिनि में ममासिलत ॾिसी रहियो आहियां। हर हिकु ख़िताए ज़मीन खे पंहिंजी तारीख़ आहे जंहिंमें हज़ार हा दरवेशनि ऐं आलमनि पंहिंजूं ज़िंदगियूं हक़ शनासीअ लाइ वक़ुफ़ु कयूं आहिनि। जीअं अल्लाह साईं फ़हम ऐं गुमान खां बाला हो, जंहिंखे क़ुर जे हुकुम मूजिबि सिर्फ़ु संदसि मख़लूक़ात जे ज़रिए सुञाणे सघिजे थो, अहिड़ीअ तरह हर मुल्क जा हज़ार सालनि जा तजुर्बा, उन जी रूहानी बुज़ुर्गनि जी मालूमात मुफ़ीद मुरकब जी सूरत में आलम जबरूत में वञी उन ई मुल्क जी म्यूज़ियम सेक्शन में गॾु थियनि था। पोइ जॾहिं को आशिक़ या मुश्ताक उन्हनि जे मालूम करण जी कोशिशि करे थो त वक़्तनि ते मलकूती सूरत में उनखे हक़ीक़त मुंतज़िर जी झलक ॾेखारी वञे थी। ही 30 मई जो मंज़र बि अहिड़ी झलक हुई। उन सां गॾु जेकी ॿिया माण्हू या मंज़र ॾिठमि से सभु सिंधु देश जे माज़ी ऐं हाल जी तारीख़ जा वर्क हुआ, जे मिजाजी लिबास में मलकूती तस्वीरुनि ज़रिए ॾिसण में आया हुआ। सवाल नंबर 3, सिंधु नदीअ जे भर में फिटल दड़नि ऐं भिड़नि मां चोॾीअ जे चंड जे उभरण ऐं उन मां फिरी औरत जी सूरत अख़्तियार करण ऐं अॻिते हलण जी माना कहिड़ी आहे? जवाबु सिंधु देश सिंधु दरिया सां वास्तो रखे थो। उन जो माज़ी सिंध जे खंडरनि में दफ़न थियल आहे। उन मां जाहो जमाल सां निकिरणु संदसि निशात सानिया मुशाबा आहे। उहा सुञाणप लाइ मिजाजी सूरत में औरत जी शकिल अख़्तियार करे थी। संदसि हलणु उन जी नई जनम ऐं ज़िंदगीअ जो पेशखेम आहे। नंबर 4 सवाल, सिंधु माउ जो नमूदार थियणु ऐं उन ई अॻियां तुंहिंजो सिर तस्लीम ख़म करणु बुतपरस्ती त न आहे? जवाबु सिंधु माउ जो हुस्न रूह परवर उन हुस्न अज़लीअ जो जुज़ो आहे, जंहिं जिस्म हुस्न मां ॿियनि हसनैन खे बखरो मिले थो, ॿियनि हसीननि खे बखरो मिले थो। मजनून लैला में उन हुस्न खे कुल जो परतो ॾिसी मफ़तून थियो हो। हीर रांझूअ में तख़्ते हज़ारीअ जे साहिब खे जोगीअ जे सूरत में सुञातो हो। मूमल राणी खे ज़ाते हक़ जो परतवो ॾिठो हो, जंहिंजी तर्जुमानी शाह साहब हेठीअ तरह करे थो। रोए रानी जे नाहे को सोढो सवाई, रोए राणी जे नाहे को सोढो सवाई, लुडाणिया लतीफ़ चए लाली तहलाई, कान्हे ॿी वाई थियो मिड़ो ई मैंदरो। तंहिं करे जेकॾहिं मज़कूरा बाला आशिक़ संदन माशूकनि में हुस्न अज़लीअ जी झलक ॾिसी सर तस्लीम ख़म कनि था, त पोइ जे मूं उन हज़ारनि वरियनि जी तारीख़ में समायल जुमिले कारनामनि खे हसीन सम्झी एतरामनि शाह साहब ऐं सचल सरमस्त जे हुकुम ऐं हिदायत मूजिबि कंधु निमायो त उन में कहिड़ो ॾोह कयमि? ही मुहाजर पंजाबी साम्राज्य जा नुमाइंदा जो जिनाह जहिड़े इब्नुल वक़्त गद्दार सिंध माण्हूअ जे मथां किरोड़नि रुपयनि जो कुबो ठहिराए सुबुह शाम हाज़िरियूं भरे रहिया आहिनि, उहो ॾोह न आहे। बाक़ी सिंधु माउ जे साम्हूं जंहिं लाइ पैगंबर ख़ुदा खे इज़त हुई, जंहिंमें हज़ार वलियुल्लाह मदफून आहिनि, जंहिंखे मुस्तक़बिल में दुनिया जी इतिहाद ऐं अमन लाइ वॾो कारनामो सरअंजाम करिणो आहे, उन जे साम्हूं सर नवाइण ॾोह थी पियो छा? 5 सवाल, भिटनि ऐं खंडरनि खां वठी महल ताईं रस्तो साफ़ करण लाइ अव्हां जी तारीख़ दान ॾिठा ऐं उन्हनि खे दुआ कई, उन जी माना छा आहे? जवाबु सिंधु देश ऐं उन जी जुदागाना हैसियत हज़ार सालनि खां तारीख़ जे वर्कनि या आसार क़दीमा में ढकियल रही आहे। नवां साम्राज्य हाकरान उन जी जुदागाना हैसियत खे मिटाइण लाइ इस्लाम पाकिस्तान ऐं मुस्लिम क़ौम जे नाले में सख़्तु प्रोपेगेंडा करे उनखे मस्ख़ करे रहिया हुआ। उन्हीअ जे जवाब में सिंधु देश जे आज़ादीअ जी राह साफ़ करण लाइ ही तारीख़दान कमु करे रहिया हुआ, उन करे खेनि दुआ कयमि। सवाल नंबर 6, अव्हां ॾिठो त परियां साइंसदान इंजीनियर आर्किटेक्ट नऊं महल सिंधु माउ जी रहण लाइ तयारु करे रहिया हुआ, छाकाणि पाकिस्तान जो महल काफ़ी न हो त सिंधु माउ उन जे कुंड में अची सकूनत अख़्तियार करे? जवाबु पाकिस्तान जो महल
पलीत में रहण जो लाइक़ु न आहे। पाकिस्तान जे महल पलीत रहण जे लाइक़ु न आहे। उहो लखा माण्हुनि जे खून ख़राबियुनि बाद ठहियो आहे। उनजो बुनियादु नफ़रत ऐं कूड़ ते रखियलु आहे। उन ते तसलुत महाजर पंजाबी साम्राज्य जो आहे। जे सिंधी अवाम, सिंधी ज़ुबान, सिंधी दरवेशनि जी पैगाम, मुहबत, सिंधी कल्चर ऐं सिंधी मफ़ाद जा दुश्मन आहिनि। कहिड़ीअ तरह उहा पोतर ऐं पाक हस्ती हिन गंद में अची रहणु अख़्तियार कंदी। हिनखे अलहदा मुल्क में आज़ादु ज़िंदगीअ वारो माहौल खपे। सवाल नंबर 7, अवां ज़िक्र कयो आहे त जॾहिं सिंधू मां नमूदार थी हलणु लॻी त सवाह शाइर संदसि साराह में शेर चई रहिया हुआ। जन मां चंद जा नाला बि अवां पेश कया आहिनि। उन मां मुराद कहिड़ी आहे? जवाबु उन जो मतिलबु उहो आहे त हिननि सिंधू माउ खे ॾिसण सां वजद में अची उन जी तारीफ़ जो ज़िक्र करणु शुरू कयो आहे। उहे सिंधू माउ जा आशिक़ हुआ। हिकु पारसी शाइर चयो आहे त सुल्तान ख़ूबान महरूद हर 100,000 आशिकान सरी के तरफ़ तन यके तरफ़ जान यके तरफ़ पा यके तरफ़। अमीर खुसरो। सोननि जो सरदार वञे पियो ऐं हर तरफ़ उन जा हज़ारे आशिक़ क़ुर्बान थी रहिया आहिनि। जंहिंजा सिर हिकु तरफ़ त बदन ॿिए तरफ़ त जान टीं तरफ़ ऐं पेर चौथे तरफ़ पखिड़ियल हुआ। उन वांगुरु उहे बि परवाना वार शमा जे चौधारी फिरी रहिया हुआ। सवाल नंबर 8, अवां शाह इनायत, शाह लतीफ़, मौलाना रूमी, सचल सरमस्त ऐं ॿियनि बुज़ुर्गनि जो अहवालु कयो आहे त उहे बि एहतराम में बीठा हुआ। छा उन्हनि दरवेशनि जी हतक न आहे? जवाबु न, उहा हतक न आहे बल्कि इज़त आहे। उन्हनि मां घणा सिंधू देश में पैदा थिया, उनजो पाणी पीतो हुआऊं, उनजो रिज़्क़ खाधो हुआऊं, उन जे माहौल में पलिया हुआ, उते दफ़न थिया हुआ। से छो न उन जी ताज़ीम कनि? जॾहिं खेनि ख़बर हुई त ख़ुदि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन मुल्क लाइ इज़त हुई। सवाल नंबर 9, अवां चयो आहे त सिंधू माउ जॾहिं गुफ़्तगू कई त उन में हेठियुनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र हो। नंबर 1, शानदार माज़ी। नंबर 2, तारीख़ी विरसो। नंबर 3, मौजूदा पस्तहाली। नंबर 4, रोशन मुस्तक़बिल। नंबर 5, दुनिया लाइ पैगाम। उन जो मतिलबु छा आहे? जवाबु नंबर 1, हिन जी शानदार माज़ीअ जो पतो आसारे क़दीमा मां कुझु पियो आहे, कुझु पवण लाइ खोजना जी ज़रूरत आहे। नंबर 2, हिन जे तारीख़ी विरसे में असां वटि हेठियूं रिवायतूं छॾियल आहिनि जे विसरंदियूं वञनि थियूं, उन्हनि खे वरी ज़िंदा करिणो आहे। नंबर 1, रवादारीअ जो जज़्बो। नंबर 2, बक़ाए बाहिमी जो उसूल। नंबर 3, अदम तशद्दुद। नंबर 4, मोहब्बत। नंबर 5, अमन। नंबर 6, बुलंद इख़लाक़ी। नंबर 7, गैरत। नंबर 3, सिंधियुनि जी मौजूदा पस्तहालीअ जो बि खेसि पतो हो। ईरानियुनि, यूनानियुनि, अरब, मुग़ल ऐं अंग्रेज़ साम्राज्य मां आज़ादी मस मिली हुयनि त महाजर पंजाबी साम्राज्य ऐं सदन एजेंटनि जी तसलुत हेठि आयल हुई। सदन ज़हनी, इक़्तिसादी, कल्चर ऐं सियासी आज़ादीअ जे राह में रुकावटूं पे विधियूं। हिनखे ॾिसी ख़ुशी थी हुई त सवाहा नौजवान ऐं पोड़ा उन रुकावटनि खे दूर करण लाइ सिर तरीअ ते रखी कमु करे रहिया हुआ। हिनखे संदसि इज़त ऐं आज़ादीअ ख़ातिर जन सिर ॾिना हुआ, तन जो बि पतो हो जो उन मंज़र में मूंखे ॾेखारिया विया हुआ। अहिड़ीअ तरह हिनखे पंहिंजा नाख़लिफ़ औलादनि जो बि पतो हो जन उनखे धारियुनि जे हवाले करण में पार्ट वरितो हो। हू अहिड़नि माण्हुनि खां बि मूंखे वाक़िफ़ कयाई। रोशन मुस्तक़बिल बाबति बि खेसि यकीन हो त बावजूदु मुश्किलातुनि जे जल्द ई सिंधियुनि खे आज़ादी मिलण वारी हुई। खेसि उहो बि पतो हो त पाकिस्तान मुस्लिम क़ौम ऐं इस्लाम जे नाले में संदसि माण्हुनि खे गुमराह करे ग़ुलामीअ लाइ रज़ामंद कयो पियो वियो। तंहिं करे उन धोखे मां फर्ज़ंदाने सिंध खे आज़ादु कराइणो हो। सवाल नंबर 10, संदसि हथ में जो किताबु हो ऐं जो तोखे ॾेई माना करण बाद अक़वाम आलम वटि पेश करण लाइ हुकुम कयो हुआईं, उन लाइ कुझु ॿुधाए सघंदा? जवाबु हा, उन किताब में गुज़िरियल 5000 सालनि जी सिंध जी तालीम ऐं तरबियत जो निचोड़ ॾिनल हो, जंहिंजी खोजना करणी हुई। लेकिन जेतिरे क़दुरु मूंखे मालूम थियो आहे त उन किताब में दुनिया जे मज़हबनि ऐं फ़लसफ़नि जो जोहर समायल हो।
उन में इंसान ज़ात जे इताद अमुन ऐं तरक़ीअ जो पैगाम ॾिनल हो। उन में बक़ाए बाहिमी तावन ज़रिए दुनिया जी तरक़ीअ लाइ फ़ाइदनि हासिलु करण वारनि जो ज़िक्र हो। उन में तशदुद करे जे नुक़सान थिया थिए उन जो नक्शो ॾिनल हो। उन में मशरिक़ ऐं मग़रिब जे तहज़ीबुनि ऐं तालीमुनि जे इम्तिज़ाज जो नुस्ख़ो ॾसियल हो। उहे सभु हक़ीक़तूं सिनेमा जे परदनि वांगुरु मूंखे पधरियूं ॾिसण में आयूं हुयूं। हक़ीक़त फितरी इर्तिका जे इनकशाफ जो नालो आहे। सिंधु मां मूंखे के मख़फ़ी इरशाद बि ॾिना आहिनि। गुफ़्ते पैगम्बर हरनो के सरे फ़हमत ज़ोदे गर्दद बामराद ख़वेशे जफ़त। माना पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवणु आहे त जो माण्हू राज़ लिकाए थो उहो जल्दी मुराद खे पहुचे थो। जंहिं जे ज़रिए हिकु कीअं सिंधु देश खे आज़ादी मिली सघंदी ऐं रूहानी निजात हासिलु थींदी। नंबर 2, कीअं सिंधु देश में सिंधियुनि खे यकजहती ऐं तरक़ी नसीब थींदी। नंबर 3, कीअं सिंधु देश खे अक़वाम आलम में पंहिंजी जाइ पैदा करणी पवंदी। नंबर 4, कीअं सिंधु देश खे संदसि सुपुर्द कयल मिशन पूरी करणी आहे। नंबर 5, कीअं उन ई ज़रिए अलाह जी सुञाणप थी ऐं मोहबत इलाहीअ में रंगिजी सघिबो। ॾोर तूं ॾोरेज सब्र कर ससुई, पढ़ण छॾ पेरनि सी वेहण विसारेज। सुखनि जा सैद चए लाॻापा लाहेज, हीअं साण हलेज त पंध पासे भर निबरे। किस्तुल इश्क ला इंसाम लहा फाल समत हाहिना लिसान लहाल। हाफ़िज़। माना इश्क जो किस्सो बेख़ात्मो आहे, तंहिं करे हिते ज़ुबान हाल ख़ामोश आहे। 19/6/1973 ईस्वी किताब पूरो थियो।